सिकण ऐं सूरी ॿई अखर हेकड़े, वेहण वाटड़ियुनि ते कारण ज़रूरी, ॿिन्ही जी पूरी जीअ ॾिने रीअ न जुड़े, जीअ लतीफ़। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद सुर यमन कल्याण जे हिन बैत में शाइरनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भेटाई सिकण ऐं सूरीअ खे हिक ॿिए सां मुशाहिबत ॾियनि था। सिकण मां मुराद आहे इश्क करणु, मोहबत करणु, प्यार करणु, प्रीत करणु, लौ लाइणु। सूरीअ मां मुराद आहे सूली या फासी या फाही। शाह साईं फरमाए थो त सिकण ऐं सूरी ॿई हिक ई अखर याने सीन सां शुरू थियनि था। प्रिय ख़ातिर वाटनि ते वेहणु आशिक़ लाइ लाज़िम आहे। जान ॾियण खां सवाइ उन्हनि जी पूराई थियणी न आहे। जीअं लॻे।